अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व अम्मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी अवा प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आहे। इंशाअल्लाहुल अज़ीज़ उन आयत सगोरी जी माना ऐं मफ़हूम ऐं हुन जो शान नुज़ूल ऐं ज़रूरी मसइला ऐं तव्हां ऐं असां पंहिंजे अक़ीदे जे मुतालिक़ इंशाअल्लाह ताला क़ुरान पाक ऐं हदीस शरीफ मां वज़ाहत कंदासूं। मूंखे उम्मीद आहे अल्लाह साईं जे रहमत में त रब्बुल आलमीन तव्हां असांखे पंहिंजे हबीब जे सदके सही राह ते इस्तिक़ामत नसीब फरमाईंदो। दुआ कयो मूं गुनाहगार जे लाइ त अल्लाह सही मूंखे भी हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह सही तमाम दोस्तन जी हितरे अजोकी ही हाज़री कबूल फरमाए। माशाअल्लाह तव्हां जे इलाके में रस्ते वगैरह जी भी सहूलत काने, पर इन जे बावजूद तव्हां एतिरा सारा माण्हू गॾु थी करे अल्लाह पाक जो कुरान पैगाम इस्लाम जो ॻाल्हियूं दीनी मसाला ॿुधण आया आहियो। उन्हीं खुदा पाक में उम्मीद कजे थी त रब्बुल आलमीन जल्ल जलालहु व मन वालू हिन महफ़िल जे सदके तव्हां जा असां जा बेड़ा पार फरमाए छॾींदो। तव्हीं ऐं असीं हिते गॾिजी कुझु सिखण आया आहियूं। मक़सद इहो आहे त गौर सां ॿुधिजे अल्लाह साईं पंहिंजे पाक कलाम में छा थो फरमाए, उन मुताबिक़ तव्हांखे असांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे। ऐं असांखे वॾे खां वॾी ख़ुशी आहे त अल्लाह साईं तव्हां असांखे मुस्लमान बनायो आहे। जेकॾहिं इंसान मुसलमानी खां परे हुजूं हा त पोइ इंसान कहिड़े कम जो आहे। अल्लाह सी कुरान पाक में फरमायो आहे इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाह साईं वटि जेको दीन पसंद आहे वो इस्लाम आहे। ऐं उहो इस्लाम त हर हिकु दावा करे थो त आउं मुसलमान आहियां, मुंहिंजो जेको मज़हब आहे सो इस्लाम वारो आहे। पर अल्लाह साईं तव्हां असांखे हिकिड़ी राह ॾेखारी आहे त इस्लाम जे रस्ते जी तशरीह कहिड़ी आहे।
वमन यब्तग गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आखिरत मिनल खासिरीन। अल्लाह ताला फरमाए तो जेको इस्लाम खां सवा ॿियो दीन कबूल कंदो वो आखिरत में घाटे में हूंदो, टोटरे में हूंदो, नुक़सान में हूंदो। दीन अल्लाह के पसंद में इस्लाम आ। इस्लाम खां सवा ॿियो को बि दीन अल्लाह तबारक व तआला खे मंज़ूर आहे। हाणे असां ई तव्हां सोचूं त हर मुसलमान सॾाइण वारो दावा तया तो करे त इस्लाम मूं वटि आ, पर दावा फतन सां इंसान जो ईमान कोन वेंदो, पर रसूलुल्लाह जे मुखालफत सां ईमान हलियो वेंदो। अल्लाह ताला फरमायो वमन युशाक़िक़िर रसूल, जेको भी शख्स मुझे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफत कंदो मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा, हिदायत जे रस्ते ज़ाहिर थियण खां पोइ भी हू मुझे प्यारे रसूल जी मुखालफत करे पियो। ॻाल्हियूं ॿी कहिड़ी, वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, हिकु त हुन रसूलुल्लाह जी मुखालफत कई, ऐं ॿियो बुरो कमु कहिड़ो कयई जो मोमिनन ईमान वारन बुजुर्गन दरवेशन अल्लाह वारन जो रस्तो छॾे ॿियो रस्तो वरितई। इन जी सज़ा कहिड़ी आ, नुवल्लिही मा तवल्ला। अल्लाह ताला फरमाए तो यो जाने फिरियो आ, मां रब बोन के ओन धिको नहीं फेराए छड़ी दुसु पाण जो ओन गुमराही ने वने तो ओन वनी धूड़ पाए। व नुस्लिही जहन्नम, ऐं इन जे लाइ ठिकाणो उहो आ जो असां उन के जहन्नम में पहुंचाईंदासे। वसा मसीरा, इहो जहन्नम तमाम फिरण जी मोटी वञण जी तमाम ख़राब जाइ आ, जाते जहन्नम में माण्हू गॾु थींदा हुआ जाइ तमाम बुरी आ। ऐं इहा उन्हनि माण्हुनि जे लाइ मुक़रर आ जेको रसूल जो मुखालिफ़ आ ऐं मोमिननि जे रस्ते जो मुखालिफ़ आहे। जेकॾहिं कंहिंखे घणी चइजे बाबा तू रसूल जो मुखालिफ़ कंदो, मां वरी रसूल मुखालिफ़, मां मुसलमान, मां मौलवी, मां कुरान तो पढ़ा, नमाज़ तो पढ़ा, ठीकु आ, तू रसूल जो मुखालिफ़ कोन आ, छाजे करे जो तू मौलवी आ तॾहिं थो चवे त मां मुखालिफ़ न आहियां। नमाज़ तो पढ़ा, ॿार तो पढ़ायां, तबलीग तो कयां, माण्हुनि खे तो बांगू सलाह तो ॿुधायां, मां त मौलवी आहियां, मां कीअं मुखालिफ़ रसूल तो सघां। अल्लाह ताला फरमाए तो भला चङो अॻिते हल। अल्लाह ताला फरमाए तो वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, जेकॾहिं तो रसूल जो मुखालिफ़ न आहे त पोइ मोमिननि जो रस्तो छो फिटो कयो अथई। इहो मोमिननि वारो रस्तो अल्लाह सही जल्ल जलालहू अमन वालू फरमाए तो हक़ ई सच जी निशानी आ। रसूल जो हामी भी उहो आ, इस्लाम जो हामी भी उहो आ, हक़ ई सच जो हिमायत वारो भी उहो आ जेको मोमिननि वारे रस्ते ते हले। जे कुरान के समझो आ त मोमिनन समझो आ, जे रसूल जी इताअत के समझो आ तब मोमिनन समझो आ। अदा तोखे त अल्लाह ताला मोमिनन जे रस्ते खां धिको ॾेई ॿियनि रस्तनि ॾे उमाणे छॾियो आ। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात अहले सुन्नत व जमाअत के रसूलुल्लाह जे मुखालफत खां भी बचायो आ त मोमिनन जे रस्ते जे मुखालफत खां भी बचायो आ। किथे लिखियल आहे कुरान पाक में त इस्लाम रसूल जी ताबेदारी आ, वहाबी थियणो आ। पीरान पीर जहिड़े शख्स ते इल्जाम त पीरान पीर भी वहाबी हो।
पुछो न पुछी तव्हां खे असां वहाबी चवंदा आहियूं त चिड़ंदा छो आहियो? इहो भलो लफ़्ज़ आहे, सुठो लफ़्ज़ आहे। जो पीरान पीर खे बि वहाबी ठाहियो वेठा हो त पोइ आम मुस्लमान हाणे वञे ई थो वहाबी, पोइ तव्हां चिड़ंदा छो आहियो? माना तव्हां खे बि ख़ुदि महसूस थिए थो त इहो वहाबी अहिड़ो बुछड़ो लफ़्ज़ आहे जीअं न गॾह जे चुटे जे मथां काउ ठूको हणंदो आहे त मस्ती पुस्त हणंदो आहे, अहिड़े नमूने सां तोखे बि जॾहिं को वहाबी चवे थो त गॾह वारा पुस्त थो हणे। भलो लफ़्ज़ आहे, सुठो लफ़्ज़ आहे, वहाबी हुजणु चङो लफ़्ज़ आहे त पोइ चिड़ो न नी न। पोइ चओ त मसीह मां बि वहाबी आहियां, मुस्लमान को चवी थो वहाबी त चिड़ी थो पवे, ऐं तूं गौस अल्लाह जीलानी जे लाइ थो चवी त माअज़ल्लाह गौस पाक रज़ी अल्लाह ताला नो वहाबी हो। ओ मुंहिंजा दोस्त गौस पाक त वहाबिन जी पाड़ पटई आहे। जेकॾहिं गौस पाक जी ज़ात बाबरकात वहाबी हुजे, हा हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाह ताला नो जी त दुनिया जा सब मोमिन मुस्लमान यारी भी कंदा हन, तू कंदो हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात ये भी फरमायो लौ कान मुरीदी बिल मशरिक व अना बिल मगरिब व कशफत औरतुहु लसतरतुहा। हज़रत पीरान पीर चवे तो पीरान पीर जा किताब प्याहन पाण फरमाए तो मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते हुजे ऐं मां अब्दुल कादिर जीलानी सिज लहण वारी जाइ ते हुजां ऐं मुंहिंजे मुरीद जी ओघड़ खुली पवे। सॾण कम मुरीद जो आ, पंजण कम मां पीरान पीर जो। इहो अक़ीदो वहाबिन जो आहे। ॾाढे ॻाल्हि आहे हिननि जो त अक़ीदो इहो आहे त नबीअ खे ख़बर कान्हे, नबीअ खे ई ख़बर कान्हे। हाणे मूं कैसेट ॿुधंदो आहे स्वाट में, हिन तव्हांजे ॻोठ में को वहाबी तक़रीर करे वियो आहे इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल अलैहिस्सलाम के कुठो पे पट्टी बधाई, लोह जी ही पट्टी, पत्थर जी ही, काठ जी ही, न सही कपड़े जी। पो जबल हजरत इस्माइल के कुठई अल्लाह ताला उते घटो आंदो, उन घटे के अल्लाह ताला जे प्यारे नबी को ही छड़ियो। नबी के त खबर ही कान पई त घटो तो को हां या मां ना पुट तो को हां, उन पट्टी मां बोन के खबर कान पई पी की नबियन के खबर पवदी। सजो निसोरो कूड़ मां कुरान पढ़ा तो ये कुरान में आहे ही। देखो तो तव्हांजे मुल्क जी मूंखे समझ में ॻाल्हि नथी अचे। हमेशह सॼे जहान में अॻियां वेहबो आहे, तव्हां जो हेॾे खाधे कन खां खाधे पासे वेठा हो। अलाए कहिड़ी तकलीफ़ आहे त वरी साम्हूं नथा वेही सघो। हुत वेठो आहे, को हुत वेठो आहे, को हुत वेठो आहे। सवला थी का सुरीला थी वेंदा कयो। सुन्नत जमायत तो सुरीली जमायत आहे, बेसुरन वांगुर जो वेठा आहियो। समझो सल्लल्लाहु अलैहि या मुझा प्यारा दोस्त अजीज हिन हायो जमल इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम के मिना जे मैदान में अल्लाह जी राह में ज़िबह करण आयो। उते पांजे पीर सां पुट ॻाल्हाए थो, पीर पांजे पुट सां ॻाल्हाए थो। छा थो चवे? तवज्जो कजो। या बुनैया इन्नी अरा फिल मनामे अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा।
ऐ मुंहिंजा प्यारा बचड़ा इस्माइल मूंखे ख्वाब में ॿुधायो वियो आहे ऐं मूंखे निंड में ॾेखारियो वियो आहे अन्नी अज़बहुक त मां तोखे अल्लाह जे राह में ज़िबह कयां फंज़ुर माज़ा तरा भला ॾे ख़बर इन बारे में तुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी आहे। अॼुकल्ह जो पुट हुजे हा चवे हा बाबा मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो मूंखे मानी खणी ॾेखारा कोई छो थो पर जवाब त ॿुधो सोणे इस्माइल जो कुरान शरीफ में असां खे ताना हणंदा ये कुरान न पढ़ंदा कुरान न पढ़ंदा अदा कुरान असां भी पढ़ूं था तू भी पढ़ी तो माण्हुनि खे त ॾेखारी तो लरड़ियूं हणी कुरान पढ़े तो पर अचई त माना भी कान थी। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मन वालू जी ज़ात बाबरकात कुरान करीम में लिखियो इब्राहिम चयो त पुट मां तोखे कोहा मूंखे ख्वाब में ॾेखारियो वियो आहे फंज़ुर माज़ा तरा ए ख़बर तुंहिंजी वर्दी कहिड़ी आहे चवे थो या अबत फ़अल मा तुअमर सतजदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। अबा जेको न तोखे हुकुम मिलियो आहे उहो कर यानी मूंखे भली कुहो इंशाअल्लाह ताला मूंखे अहिड़ो सब्र कंदो ॾिसंदे जो दुनिया में अहिड़ो सब्र वारो हूंदो ई कोन। अल्लाह ताला सब्र करण वारनि मां जऊं आहियां तूं भली मूंखे अल्लाह जे राह में को हाणे तारा तफ़सील सां ॿुधंदा हलजो जमल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चस ठीकु आहे बाबा तूं इजाज़त ॾिनी मां तोखे हाणे अल्लाह जे राह में कोहां थो ऐं अल्लाह जो हुकुम थियो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात खे इस्माइल चवे थो इहो क़ुरान शरीफ में लिखियल कोन्हे। अबा मां तुंहिंजो पुट आहियां गुलाब जे गुल जहिड़ी मुंहिंजी शकिल आहे औलाद आहियां पीरी में ॼाओ आहियां जमल तूं मूंखे ज़मीन ते लेटाईंदे लेटाइण वारे टाइम ते ऐं मुंहिंजे मथां छुरी वहाईंदे त मुंहिंजे मुंहं ते जमल तुंहिंजी नज़र रहम अचई पुट कीअं कोहां बाबा पोइ मां त रब जे राह में कुसण खां रहिजी वेंदुसि तंहिंजे करे मुंहिंजी सलाह इहा थी त लेटाए पर हीअ पटी ॿधो त जीअं मुंहिंजो मुंहुं तोखे नज़र न अचे मूंखे कोई मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो या पट्टी जी ॻाल्हि क़ुरान में कान्हे पट्टीअ जी ॻाल्हि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ज़ुबानी कलामी हज़रत इब्राहिम ऐं इस्माइल जे विच ते थी आहे जमल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पट्टी ॿधी पंहिंजे पुट खे कोहे थो लेटाए थो हाणे क़ुरान थो चवे फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन नादैनाहु अय्या इब्राहिम कद सद्दक़ता रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। अल्लाह ताला फरमाए तो फलम्मा अस्लमा जमल बिनी जणन तस्लीम कयो हजरत इब्राहिम तस्लीम कयो तो कोहां इस्माइल तस्लीम कयो तो भली को वतल्लहु लिलजबीन। अल्लाह ताला फरमाए तो उन वक्त में हजरत इब्राहिम पांजे बच्चे के जमीन ते मुंह भर लेटायो कोहण ला हेठ लेटाइबो आहे न गल्लो ज़मीन ते लगंदो आहे वतल्लहु लिलजबीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो जमल इब्राहिम पंहिंजे पुट खे लेटायो बस लेटाइण जी देर आहे वनादैनाहु अय्या इब्राहिम कद सद्दक़ता रुया ऐ इब्राहिम मां रब तोखे सॾे थो चवां पियो इब्राहिम तो जो ख्वाब सच्चो थियो हाणे इस्माइल कोन कुसदो हजरत इस्माइल अलैहिस्सलाम खे छॾे दे मां रब तुंहिंजी कुर्बानी क़बूल थो कयां पियो। इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन
मां इए तवा के तवा मोहसिन आयो अवा मोहसिनन के एड़े नमूने सा बदलो तो जा जो इस्माइल बगैर कुसण जे ज़बीहुल्लाह बनजी वयो ए इब्राहिम तो बगैर पुत्र जे कोहण जे बगैर कोहण जे मां अल्लाह पाक तो जी कुर्बानी कबूल फरमाए छड़ी इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो हाने इस्माइल मां हथ कढ पेरन जे था त मुझी कुर्बानी कबूल कान थिया ए इब्राहिम तो जो पुत्र सलामत भी हारियो थमाए इन जे एवज़ में मां रब मलाइकन के चवा तो त जन्नत वारो घेटो खणी इब्राहिम के जो त ही इस्माइल जी जाए ते कुर्बान करे छद किथे किथे आज तजा पुत्र किथे आत इब्राहिम अलैहिस्सलाम के खबर ही कान भई किथे आ केड़ी आयत कुरान तुझे पीर जो दीन तुझे पीर जो शरीयत तुझे पीर जी आ काफर थी तो वने जे कदे कुरान जी माना पांजे मतलब सा तो ठाहे पियो किथे लिखियो पिया कुरान में त इब्राहिम के खबर कान पई किथे लिखियो पियो त इब्राहिम छुरी वहाए छड़ी अल्लाह ताला छुरी वहाण का अगे ही तो चवेस त बस 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 कम थियो रुगो दाढ़ी दाढ़ी ते जोर आ ड्री दाढ़ी छडे मोटी अचे त मां बडो मौलाना थी आया मुझा दोस्त दाढ़ी तो जो है जेके हम असा दाढ़ी दी तनकीद कोन कंदा से इन जे करे तो दाढ़ी रसूलुल्लाह जी सुन्नत पर सुन्नत उन जे दिल में सादी जे दिल में मोहब्बत रसूल हो जे सिखन के भी दाढ़ियों है तो धंधो ही हो खयो त नबियन के बे जेके बे ऐब नबी तल ते ऐब हणा उनके बे इल्म ठाए इब्राहिम के खबर कान किथे आयत में अव्वल का आखिर ताई मुखे इब्राहिम के खबर कान ही यो देखार त खुदा जो कसमा मिस्कीन मानू आया चंदो करे पिन्नी भी तो के करोड़ रुपयो इनाम दी दो सा साबित करे देखार इब्राहिम के अल्लाह ताला चयो जो बेखबरो खबर ही कान बस बेखबरी में इस्माइल समझी दुंबो कुठाई नका खबर दुंबे जी नको पुत्र जे कुसण जी बेखबरो देखार न कुरान में जे नथो देखारी मां तो के जे देखारी त करोड़ रुपयो दी दो सा जे न देखारी त पादरन जी कंढी विझा दो सा या कुरान करीम जे तौहीन करण वाले जो ताज़ीर है उनके ताज़ीर दीदा से थी सके तो डांगी भी मुंह ते घुमाया है कुरान शरीफ ते कूड़ खुदा जे नबियन ते इल्जाम पीरान पी जे वहाबी हो छामे की वहाबी हो पीरान भी वहाबी त चेबो ही उनके आ जेको अब्दुल वहाब नजदी जो मुरीद हो जे वहाबी ता जे खुद मौलवी रशीद अहमद गंगोही लिखियो आ फतावा रशीदी खणी आ मुवट पई आ मां तोखे देखारिया पुछो थन मौलवी देवबंदी वदे खा मौलवी अब्द रशीद अहमद गंगोही खा तसे वहाबी किसको कहते हैं माना वहाबी कैखे चेबो आ चई वहाबी इब्ने अब्दुल वहाब नजदी के पैरोकारों को कहते हैं जेके इब्ने अब्दुल वहाब नजदी जा पोए लग था उहे सदबाहन वहाबी खुद तवा जे वडे मौलवी फतावा रशीदी में लिखियो आ आई ओ अब्दुल वहाब नजदी थिया 12वीं सदी में पीरानपुर थियो आ 6वीं सदी में याई का दे नानी जे मोहन रे अब्दुल वहाब नजदी 600 साल पीरान पीर खां पो पैदा थो जेको पीरान पीर खां 600 साल पो पैदा थी दो पीरान पीर वरी उन जे तरीके ते हल समझ में अचेव थी का ॻाल्हि समझ में अचेव थी का ॻाल्हि जेको 600 साल अगे हुजे अब्दुल वहाब 600 साल पो हुजे आई अब्दुल वहाब जे पोए लगल के चेजे वहाबी है तो चवे पीरान पीर वहाबी हो ओने भागा पीरान पीर रहमतुल्लाह अलैह त 600 साल अगे गुजरी हुआ तो वारो अब्दुल वहाब नजदी त देर सा पैदा थियो ओ पीरान पीर हुन जे तरीके ते कियो हो
गौसल आज़म जीलानी अहले सुन्नत जो इमाम फिक़्ह जे हिसाब सां हज़रत गौसल आज़म हम्बली तरीक़े जो ऐं तरीक़त में क़ादरी सिलसिले जो इमाम कादरिन के कादरी इन्हीं जे करे चइबो जो मुझे मुर्शिद अब्दुल कादर जो नालो अब्दुल कादर उन अब्दुल कादर जी निस्बत जे करे कादरी चयो वेंदो या तरीक़त जी निस्बत वहाबी त इब्न अब्दुल वहाब नजदी जे पोइ लगन के चइबो जेके 12वीं सदी में पैदा थिया पीरान पीर त 6वीं सदी में पैदा थियो अरे कूड़ एड़ो हण जाहिल जे आदो मुझा दोस्त अगे जमाने में मानो कूड़ हणी वींदा खबी वींदो अज करे जेके मोबाइल हे टेपियूं निकरी पियूं न कहे बि मुल्ला मौलवी जो कूड़ लिकी न थो सके पुट तो हे चयो बुध आहे या ना आहे या ना हे न हुजन हा हे टेपू न हुजन हा हे मोबाइल न हुजन हा त तोरो कूड़ फबी बने हा तब या तू चयो ही कोने को ऐ एड़ा ने भागा कुरानी तो जो मस्जिद में कुरान भी खड़ी वजन अरे मोबाइल एड़ो आ चोरी पकड़े तो जोको तो चयो आ सब लिखियो पियो आ गौसल आज़म जीलानी चो सुभान अल्लाह भला ने खबर मनीदा हो सको ना सुभान अल्लाह है फतवा तवा जे हालत है फतवा यारी करण वाला अरे तवा जे मुर्शिद के चई वयो त वहाबी हो तुर वो यारी कई वठो मोचड़ा को नहीं हथ में खुदा जो कसम मां फकीर मिस्कीन आया मां पीर से पागारे जो मुरीद आया मुझे मुर्शिद के को घट गमत गालाए त ज़बान कडी छया या पांचो सिर वजाया या हुन जो सिर वजाया मुझा दोस्त मुझे मुर्शिद के को गालाए त मां दिसा सो रखे ऐ तू यारी करण वालो पीरान पीर जो मुरीद तुझे रूबरू तुझे गोठ में चइयो त पीरान पीर वहाबियो अदा मल्ला ही चइयो है फत तुझे हालत भी है ये बन कडी सी उनखे मुझा दोस्त नी हजाता देखारे छडिया एड़ो हिकड़ो दफो कुटको कडी सा जो वरी काछे वारो बंद ट्रपे ही ना जरूर मोजी तकीर बुधण आया हो होते भी बुधण ब्या हुंदो उते भी झूठो होंदे ना है वणनो तो तनी त मां चवा तो जो रुगो वणनो ना है त ना मुनाफिकन के छडणो भी ना है मुझा दोस्त अजीज अल्लाह से इंशाअल्लाह तवा सा के ओ रस्तो नसीब फरमाए जो कुरान तो चवे व यतबे गैर सबील मुमिनीन जय शख्स मोमिनन जो रस्तो फिटो करे यो रस्तो नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा उनके अल्लाह ताला फेराए गिराए जहन्नम में उमाणी दो ऐ अल्हम्दुलिल्लाह वहाबिन वट तरीको वहाबिन जो असा वट तरीको मोमिनन जो केड़ो रस्तो जोर से गालायो तवट वहाब जो तरीको आया मोमिनन वारो केड़ो रस्तो आता मा वट मोमिनन वारो है ना वहाब न रस्ते का खुदा बचाए हेने ने हारो असा जे फिक़ह जे किताबन में एकड़ो किताब आजा जो नालो शरह विकाया छादा बाबा उन्हीं शरह विकाया किताब में एकड़ो बाब जी मिसाल किताब वुज़ू जो बाब गुस्ल जो बाब नमाज जो बाब तहज्जुद जो बाब वाजिबन जा बाब ई एकड़ो बाब जा जो नालो आ किताब ताज़ीर चो छा ताज़ीर मना जे करे को मानू गलती करे तो उनके केड़ा एड़ा कम हन जो उनजी तौबा कबी है बिया वरी एड़ा कम जो जे करे ओए कई तो जो उनके ताज़ीर देबो
ताज़ीर समझो था मानो उनके थुक फिठ कबी ऐं उनके सज़ा बज़ा ॾिबी मोचड़ा धक बक हणी पादर जी कंडी विझी ओ वक्त जे हाकिम ते आ जहिड़ो वणेसि तहिड़ो ताज़ीर ॾे ओ ताज़ीर हदूं मुक़रर आहिनि ताज़ीर मुक़रर आहे वक्त जे हाकिम ते आ उनके मुंहिंजा दोस्त सज़ा ॾिबी जेको ग़लत ॻाल्हि करे उनी ग़लत ॻाल्हि करण वारे खे ताज़ीर ॾिबो उनी किताब ताज़ीर में शरह विकाया में उनी शरह विकाया जो वरी हाशो लिखियो आ शरह लिखियो आ उम्दतुर रिआया शरह विकाया जो शरह ऐं लिखण वारो हज़रत अल्लामा अब्दुल हई लखनवी वॾो अहले सुन्नत जो आलिम आहे उन लिखियो आहे उन किताब ताज़ीर वारे बाब में त जेकॾहिं को माण्हू वहाबी नाहे ऐं उनखे ॿियो चवे त तूं वहाबी आहीं तो उन वहाबी चवण वारे के ताज़ीर ॾिबो छो तो वहाबी चवण गार वहाबी चवण चाहे ॾाढा जो वहाबी चवण चाहे ज़ोर सां वहाबी चवण चाहे गार ये गार जो ताज़ीर आ ये कंहिंखे को वहाबी चवे ऐं उहो अॻियो वाकई वहाबी बि नाहे पर हे वहाबी चवेसि थो त उनखे ताज़ीर ॾिबो तंहिंजी माना कयो वहाबी जो लफ़्ज़ अहिड़ो ख़राब आहे जो चवण वारे खे त वहाबी नाहे ऐं चवे थो त पोइ चवण वारे खे ताज़ीर ॾिबो हज़रत अब्दुल कादिर जीलानी वहाबी नाहे हिननि पलीतनि हज़रत अब्दुल कादिर जीलानी खे वहाबी चई हिननि ताज़ीर जी सज़ा कबूल कई आहे खुदा जो कसम आहे इस्लामी रियासत जे सभु देवबंदी मौलवी टंगेरनि खे ताज़ीर ॾेई गॾह ते पुछ ॾे मोह कराए पादरनि जी कंढी विझी सॼे जहान में अंधो करे फेराए ॾे औलिया अल्लाह जे लाइ था चओ त वहाबी ऐं वहाबी लफ़्ज़ गार गंदो लफ़्ज़ आहे असांजे फिक़ह जे किताबनि खे बुरो चयो आहे ऐं इन्हीअ जे करे जो न को नबी पाक जे ज़माने में वहाबी हो न को सहाबा जे ज़माने में वहाबी हुयो न को ताबईन जे ज़माने में वहाबी हुयो न को तबो ताबईन जे ज़माने में वहाबी हुयो 1200 साल ताईं इहा वहाबियत हुई कान का 1200 साल खां पोइ फितनो पैदा थियो ऐं हे थो चए त नबी खे ख़बर कान्हे अचो त ॿुधायां मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम 1200 साल अॻे इन फितने जी पेशन गोई करे छॾी आहे मां तव्हांखे बुखारी शरीफ जी हदीस ॿुधायां ॿियनि किताबनि जी हदीस ॿुधायां जेकॾहिं को मुल्ला मुंहिंजी तक़रीर ॿुधे थो त बुखारी शरीफ खणी अचे त खोले ॾेखारियांसि त नबी करीम छा थो फरमाए सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दिल खोले सल्लल्लाहु अलैका हेरे निहार जो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो रसूलुल्लाह जी खिदमत गिरामी में सहाब वेठा हिकिड़ो सहाबी शाम ऐं यमन जे मुल्क जो आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जी ज़ियारत भी कई मुस्तफा जो हदीसूं भी ॿुधाई अल्लाह जे हबीब खां दीन भी सिखियो पर वेठे वेठे उनके ख्याल थो मुझे नबी पाक के अर्ज कई या रसूल अल्लाह मुझे मुल्क शाम जे लाइ भी दुआ घुरो तव्हां के दरवेश ते वींदा आहियो अल्लाह वारनि वटि वींदा आहियो या वरी तव्हां के खुदा मदीने घुराए सुभान अल्लाह तोते तव्हां कोशिश कंदा हो पंहिंजे लाइ बचनि लाइ ॻोठ लाइ अज़ीज़नि लाइ सब के ला दुआ घुरबी है उन सहाबी अर्ज को या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे ॻोठ शाम जे लाइ दुआ घुरो
महबूबन करीम जी ज़ात बाबरकात रहमत वारो नबिया हुन जो अर्ज करण मुझे नबी करीम हथड़ा खया पान फरमाया था अल्लाहुम्मा बारिक लना फी शामना अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना। तवज्जो कजो ऐ मुझा मौला मां मोहम्मद करीम तो का दुआ घुरा थो ही मिस्कीन मुखे पांजे मुल्क जेला दुआ जेला अर्ज तो करे मां तो के सिफारिश तो का या अल्लाह शाम के ऐं यमन मुल्क के बरकतू नसीब फरमा जा। असा मुसलमानन में हुंदी आ रीस उन जो न पांजे गोठ जी दुआ घुराई ऐं नबी सही चयो अल्लाहुम्मा बारिक लना फी शामना अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना। नबी पाक हुन जे चवण ते शाम ऐं यमन जे ला दुआ घुरी त हिकिड़ो ॿियो शख्स वेठो हो उन जे गोठ जो नालो हो नजद। छा नालो बाबा ॾाढे चओ अॼुकल्ह अथव रियाज़ सऊदी जी हुकूमत वारो रियाज़ उन्हीं जमाने में नखे नजद जो इलाको चवंदा हा अज भी चवन था पिया उनखे दिल में ख्याल चो त हिन वेचारे पांजे शाम ऐं यमन ला दुआ घुराई आ। मां भी नबी करीम के चवा या रसूल अल्लाह भला मेहरबानी थे मुझे नजद जे ला भी दुआ फरमायो। अल्लाह जे हबीब के अर्ज कई मुझा सोना असांजे नजद जे ला दुआ घुरो। बुखारी शरीफ जेड़े किताब में हदीस लिखी पईया बियो दफो नबी पाक वरी दुआ घुरी अल्लाहुम्मा बारिक लना फी शामना अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना। ऐ मुझा मौला असांजे शाम ऐं असांजे यमन ने बरकत कजा। मना हुन जी नजद वारी दुआ नबी पाक घुरी कान हेकर हुन दुआ घुराइण ला अर्ज कयो शाम ऐं नजद यमन वारे उन जे ला नबी सही हुन जे चवण ते दुआ घुरी पर ॿीहर दुआ वरी मुस्तफा बिना चवण जे भी घुरी पर नजद जे ला दुआ न घुरी। चओ नजद जे ला दुआ ॾाढे चओ नजद ला दुआ उनखे ख्याल थी पियो वरी चइसे किबला उनखे त रंगे छॾियो ॿ दफ़ा दुआ कयो मां अर्ज़ पियो कयां मुंहिंजे लाइ त दुआ नजद लाइ घुरो पर टियों दफ़ो फरमायो ऐं इनी नजद जे इलाइके मां शैतान जो टोलो निकिरंदो शैतान जी जमात निकिरंदी मां मोहम्मद मुस्तफा उन शैतानी जमात जे गोठ जे लाइ दुआ कोन घुरंदुसि। इब्राहिम पट्टी बधी खबर काना भला हाणे नबी के कहीं बुधायो तो नजद मां फितना पैदा थींदा की नबी के खबर पई ॾाढे चओ सुभान अल्लाह। घणा सौ साल खां पोइ 1200 साल गुजरी विया ऐं उन्हीं 1200 साल खां बाद में उन्हीं नजद जे गोठ मां उहो इब्न अब्दुल वहाब नजदी पैदा थियो ऐं जंहिं फितनो वहाबियत जो पखेड़ियो ऐं उन्हीं मुल्क में फिरकेबाज़ी मुल्क में विधई मुसलमान हिकु हा उनखे टुकर टुकर करे छॾियई आलिमन ते फतवाऊं इमामन ते फतवाऊं दरवेशन ते फतवाऊं नबी करीम जे ज़ात ला एतिरो पलीत हो ओ इब्न अब्दुल वहाब नजदी ये लठ हथ में खणी माण्हुनि खे चवंदो हो मुहम्मद खान नऊज़ बिल्लाह चवंदो मुहम्मद खां वधीक त हिन लठ खे ताक़त आहे हे जेका मुंहिंजे हथ में लठ आहे इन लठ खे वधीक ताक़त आहे पर नबीअ जे उम्मत जे वलियन खे भी ताक़त आहे जो हज़ारनि खे हिदायत करे सघनि था पिया। अंदर कौन पढ़ियो जिस कुछ पढ़ियो कौन थी बुखारी शरीफ तो वडो किताब आ मिशका शरीफ इब्तिदाई हदीस जो किताब आ उन में लिखियो पियो त हिकड़े हाड़े नबी पाक जो सहाबी नालो तो हजरत अबू हुरैरो चो सुभान अल्लाह छा इस नालो हजरत अबू नबी पाक वट अची वेठो पर अची ज़ारो ज़ार रोवण लॻो
महबूब करीम जी ज़ात बाबरकात हमेशा रोदन खे रिझाईंदा। सुभान अल्लाह। सदके मां सदके सदके मोहम्मद रोदन खे रिझायो तो प्यार ने परचाया तो सदके सदके मोहम्मद सदके मां सदके सदके मोहम्मद रोमन लेके रिझायो तो प्यार ने परचाया तो जब अबू हुरैरा साईं जानो रोवण लॻो पाण फरमायो छो थो रोए केड़ी तकलीफ वदी जे किबला मोजी अम्मा काफराड़िया मुसलमान नाए अवाजी सदाई मुखालफत कंदिया मां हुनखे झली दो आया त अमड़े रसूलुल्लाह मां पीउ जे अदब सां के सेखारियो आ रसूलुल्लाह अदब न सेखारे हा त हिकड़ी लठ सां कम पूरो करे सजाया अमड़ा अल्लाह जे हबीब मां पीउ जो एहतराम सेखारियो आ हाणे मां तोखे चवां तो कोन तो पर अॼु किबला हुन अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया हन जो मुंहिंजे दिल में घाव थी पिया हन मूंखे बर्दाश्त नथी थिए या त मोकल ॾे त हणा सुभाड़ी या कर दुआ त अमड़ हिदायत ते अचे मां खा वे ॻाल्हि लफ़्ज़ ॿुधी तकड़ो तकड़ो दुख में अची महबूब खे दान ॾे रहमत लिल आलमीन न को हथ खया न को नबी पाक दुआ कोई हुजूर करीम अलैहिस्सलाम अबू हुरैरा के फरमायो ओ अबू हुरैरा चे जी मुजा सोना पाण फरमाता मोट पोते घरा एक दफो थी वरी पो मोटी सही घरो हटा चांदो पर वरी ते जो ते पेरन ता फिरो सिधो पांजे घर आयो घर जा बनायो त घर जो दरवाजो बंद आ चलो सुभान अल्लाह जो दरवाजो बंद लगो पियो आ आई अंदर घर में पानी जे किरण जो आवाज पियो जे जेको मानू तड़ू वगैरह कदो आ पानी छड़ 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 कदो आ ये अंदर पानी जे किरण जो आवाज पियो अचे हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला जो दरवाजे ते भी रहियो आ दरवाजे ते भी खड़ो खड़काए तो पियो अंदरों आवाज आयो मन बिल बाब के दरवाजे ते अबू हुरैरा जो मां अबू हुरैरा आया ओहा नजी मां हुई ओहा चवे थी बच्चा भी मां तड़ कयो तड़ करे कपड़ा पाया कपड़ा पाए दर खोलिया थी हाली फिलहाल तू बाहर इंतजार कर जो मु कपड़ा को न पाता है माई दरवाजो बंद करे अंदर बैठी रही आ अबू हुरैरा बाहर दरवाजे ते इंतजार कयो कुछ देर का बाद में माई फारग थी फारग थण का बाद में कपड़ा मटाए दरवाजो खोली अबू हुरैरा दर ते बीठो हो माई निकरण सा थी चवे ला इलाहा माशाअल्लाह जमात त तमाम वडी आ पर तवा के लज थी थे अला छा कल्बे शरीफ जो विर्द जोर सा अबू हुरैरा जो मां के कलमो पढ़दे ॾिठो ता ठंडा पानी अची वियो चवे तो अम्मा दे खबर तोखे का अगारो त गारियूं पे ॾिनी
ॾारो त छा पे मुझे हबीब लाए चई हाणे कीअं तो जी किस्मत बदलजी वई आ माई चवे थी पुट ख़बर नाहे अलाए छा थियो आ शायद मां समझा सी तो सोने नबी करीम खे दाह ॾिनी हूंदी ऐं सोने नबी करीम अलैहिस्सलाम दुआ कया अञा तू नबी पाक वटि मस पहुतो हूंदे मुंहिंजे दिल में रसूलुल्लाह जो इश्क पैदा थी पियो मुस्तफा करीम जे मथा ईमान आण जे लाइ दिल पियो घुरियो तंहिंजे करे तुंहिंजे अचण खां अॻु में मां तड़पे कयो करे कपड़ा पाक करे मोहब्बत जो दीदार वनी कई या हदीस मिशका शरीफ में न हुजे हदीस की किताबन में न हुजे मुजादा साबित न हुजे भला कहीं न कहीं किताब में मां तोखे को हदीस जो मोतबर किताब या हदीस तोखे लफ्ज़न सा ॾेखारण लाइ तैयार आहियां कि अबू हुरैरे जे माउ खे हिदायत कई त मुंहिंजा दोस्त अजीज इन में महबूब करीम जे शान खे तो लिकाए थो ऐं चाचे के हिदायत न कई अरे चाचो तो पर यार नबी तोखे भी हिदायत कर यार अरे सुभान अल्लाह जब ये चुन तो चवे अगो पोइ माखे चुन तो हिदायत करे ये चवन मुखे हिदायत करे नबी करीम के चाचे जी गाल जो तो मुखे ही हिदायत नसीब करेगा चंद्रान भागा नबी करीम जे लाइ ये लफ्ज न चो कर मुझे मोहम्मद करीम त लखन करोड़न के हिदायत करे आया जोर सा ॻाल्हायो ये ना करोड़ वारे सा सभई जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हाणे नारो इहो बि तव्हांखे जवाब ॾियां त चाचे खे छो न हिदायत थी इहो बि तव्हांखे जवाब ॾियां जागो था थकिजी तो ये गाल जो तव्हांखे ज़हन में रखणी आहे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बदर जी लड़ाई जे मैदान में जंग का हिकड़ो ॾींहुं अॻु में मैदान जो जाइज़ो वठी रहिया त मुजाहिद काथे बीहारिया पानी जो कहिड़ी जगह ते इंतजाम कजे काफर काथे बीहंदा सरकार उनी मैदान जो ये जाइज़ो वठी रहिया हे न हो ॿिए पासे अबू जहल वारा उहे बि मैदान जो जाइज़ो वठी रहिया असां काफर कुरैश जो लश्कर कहिड़े पासे बीहे एकड़ो काफरा जो नालो अखनस बिन शरीक ओ अबू जहल के मां खां वरतई अबू जहल के मां खां वठी करे पासे वठी वियो अबू जहल मूंखे तो सां ॻाल्हाइणो आहे केड़ा ठीक ॻाल्हाए पर मां खां परे वठी हिकड़े पासे अखनस बिन शरीक अबू जहल के तो अखबरनी अन मुहम्मद अहो साद अम काज़िब अदा केतरो भी अंदर सुभान अल्लाह टाइम न जाए तो पैसा वठण कोन आयो आहियां तव्हां जे दिल में मुस्तफा जो इश्क मोहब्बत पैदा थी पियो त मां खटियो वठण गाली वई ॿुधो मुझा दोस्तों अजीजो अखलस बिन शरीक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जो दुश्मन काफरा अबू जहल के बाहर वठी करे बाहर वयो आप पंहिंजे मो पजी बीठा हा अबू जहल के चवे तो अखबरनी अन मुहम्मद अहो सादिकुन अम काज़िबुन ओ अबू जहल
असां में वॾो आ, तू असां में समझदार आ, तू असां में सभिनी खां वधीक अकुलमंद आ। अज मूंखे ॿुधाए त सही त मुहम्मद मिठो सचो आ या मआज़ अल्लाह कूड़ो। तू असां खां वधीक ख़बरदार आ, मिली ॿुधाए त सही। हज़रत अल्लामा काज़ी अयाज़ जे रसूलुल्लाह जे सीरत जो किताब लिखियो आहे शिफा शरीफ, उन शिफा शरीफ में लिखियल आहे त उन अबू जहल ही पोते निहारियो तो ॿुधे, वरी हेॾे निहारे हेॾो त केरु कोन थो ॿुधे। ॿियो अखलस बिन शरीक आहे, टियों ॿुधण वारो कोन्हे को। अखलस खे तो जवाब ॾे, हेॾे ॿुधजो गौर सां। वल्लाह ओ अखलस मुखे अल्लाह जे ज़ात जो कसम आ त मुहम्मद सच्चो। या रसूल अल्लाह छा चई मुखे अल्लाह जो कसम आ त मुहम्मद ॾाढे ॾाढे मुहम्मद जमल ये चयो त मुहम्मद सच्चो आ, तमल अखलस तो चवे से चर्रा तू भी मारू मारा आयो आ। मुस्तफा जा सहाबी भी आया वो भी बेचारा शहीद थींदा, तो जा मिट माइट भी मरंदा। दे त खबर को जरी सच्चो आ त खणी हथ कढऊं, लड़ाई न कयूं। होने भी माइट रहन, हेने भी माइट रहन, हेने भी कुरैशी हन, हेने भी कुरैशी हन, हेने भी मक्के जा, होने भी मक्के जा, पंहिंजा पाण में ऐं आहे भी सच्चो। ओ जंग भाजी तोबा खणी कर जवाब न मगर चवण लॻो यार छा कया, आहे त सच्चो पर न कई त मन पार्टी ठाहे वेठो आ, हाणे मोट ते लॼ थी थिए पई। हाणे हे माण्हू तो ॿुधावे बेली तव्हां खां कोन जवाब तो वठां त महबूब अहिड़े खे कहिड़ी हिदायत करे जेको पर मञे त मुहम्मद सच्चो आ। हाणे इहो त ज़िद ते चइबो, ॾाढे चओ छाते चइबो, ॾाढे छाते चइबो, ज़िद जो इरादी कोन्हे। तू तो चल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचे के हिदायत न कई, भला चलो नबी सही न खड़ी की अल्लाह त करे छा, अल्लाह छो न कयसि। अल्लाह के ताकत त आहे न, ॾाढे जो अल्लाह के ताकत या चओ त वहाब वारे अल्लाह के ताकत कान्हे का। ये अल्लाह के ताकत आहे, नबी ता हिदायत न कई त वो अल्लाह खणी हिदायत करे सा। अल्लाह ताला तो तो मां जबरदस्ती कैसा कोन कंदो आहियां, मां अल्लाह जो कम मां तोखे अकुल ॾियणो, सम्झ ॾियणो, फहम ॾियणो, दिमाग़ ॾियणो, सोच ॾियणो, हक़ ज़ाहिर करणो, नाहक़ ज़ाहिर करणो। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आ, पाण वञई खॾ में करे त तुंहिंजी मर्ज़ी, पाण हिदायत वारो थिए त तुंहिंजी मर्ज़ी। जबरदस्ती मां कंहिंखे हिदायत कोन कंदो आहियां। सच ॿुधायो तव्हांजे मुल्क में मेघवार भी लॻोली आहिनि या न आहिनि? वाणिया आहिनि या न? सुवाणे को तवा के चता अल्लाह इनके जो हिदायत कई बुझा चंदो अल्लाह के ताकत काने बाबा इनी सा ताकत जो ताल्लुक आहे कोन को। तो ते दीन में ला इकराह फि दीन, दीन में जबरदस्ती काने का। अल्लाह ताला फरमाया त मुंहिंजो कम मां हिदायत खे खोले ॿुधाइण, रसूल जो भी कम मां हिदायत खे खोले ॿुधाइण। कबूल कर फमन शाह इनमें नबी जी ताकत जी कमी काने काने, मोहम्मद जी ताकत तो के खबर हो जे तो मुस्तफा ता बता जा आसमान जो चंद्र बेठ लाए दिखारे। मुस्तफा चंद्र जी रियो कोन दी रियो ए करो तो चढ़े जो घणी बुधाए तो मोहम्मद करीम के ताकत है, चाचे के हिदायत काने कई। अरे तोखे ही काने कई तो चाचे के के ताकत हो। मुस्तफा जी ताकत तो है जो महबूब इशारो करे तो लथल सिज वापस वरे टे पहरी ते पुजे अली नमाज पढ़े। सभी तो सुभान अल्लाह, जोर से जो सुभान अल्लाह। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना आशिक़ रसूल शाह अहमद रज़ा खान फाज़िल देलवी जहन देवबंदन जा लाह कढिया हन। अज भी हिनन जा अकाबर मौलवी मरी विया हन। कंहिंखे 50 साल थी वियो आहे, कंहिंखे 60 साल थी वियो आहे, कंहिंखे 70 साल थी वियो आहे।
कब्रन में पिया आहिनि, पर अॼु बि मौलाना अहमद रज़ा जो नालो ॿुधंदा आहिनि त हुननि जा हॾा कब्र में बि खड़ 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 कंदा। सभई जो सुभान अल्लाह। उन अल्लाह जे वली हक़ ऐं नाहक़ खे ज़ाहिर करे ॾेखारियो। असांजे मथां हुन जो एहसान आहे जो मुंहिंजा दास्ता अॻे हे मुस्लमाननि सां ॻंढिया कया पिया हूंदा हुआ। हिन मर्द मुजाहिद मुनाफ़िक़ ऐं मोमिन धबधार करे सभई जो सल्लल्लाहु अलैहि या कभी तो इशारे से चांद चीर लिया और छुपे हुए खुर को फेर लिया। बाराड़ी जा माण्हू आयो, उर्दू थोड़ी घट समझंदा हूंदो, पर माना कया मूंखे ज़रूरत बैत पढ़ण जी कान्हे का, पर इन लाइ थो पढ़ां त कुझु आशिक़नि जी दिलि ठरी पवे। तो इशारे से चांद चीर लिया, नबी करीम इशारे से चंद्र चीरे दिनो, ताकि चंद्र के और छुपे हुए खुर मजा मुरादा खुर्शीद, खुर्शीद से वो है सिज के, जो तो छुपे हुए खुर लिखल लही वेल सिज लही वे उनी लयल नथल सिज के मुस्तफा करीम फेर लिया, वापस मोटाए देखा। गए हुए दिन को असर किया, माना सिज लही वियो, छा तो सिज यानी सांझी थी वई, पर उन लथल ॾींहं खे वरी असर जो टाइम मोटाए ॾिनो। इहो सभु फेर हिन नमूने इशारे से चांद चीर लिया, छुपे हुए खुर को